KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। ज़िले शिकारपुर जे चक शहर में सरदार निसार अहमद खखराणी ऐं जहांगीर खखराणी जन हिदायतुल्लाह खखराणी ऐं रहमतुल्लाह खखराणी जन सां संदन भेण जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं मरहूमा जे मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी। उन मौक़े ते सरदार निसार अहमद खखराणीअ ॻाल्हाईंदे चयो त ज़िले शिकारपुर में खखराणी बिरादरीअ जा कुझु ॻोठ बुनियादी सहूलतुनि, स्कूल, बिजली, गैस ऐं इस्पतालुनि खां महरूम आहिनि, जन लाइ उतां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सरकारी आफ़ीसरनि सां राब्ते में आहियूं। इंशाअल्लाह तमामु जल्द पंहिंजी बिरादरीअ खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कराईंदुसि। ऐं हुन हिक सवाल जे जवाब में चयो त ईंदड़ इलेक्शन लाइ पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि सां सलाह मशवरो करे लाइ अमल जोड़ियो वेंदो। खबरुनि जी दुनिया।